ॿियो सिंध जे जियापे लाइ पंहिंजे धरतीअ लाइ इहो बि असां ते हक़ आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मके सां मोहबत हुई। मको मदीनो असांखे पंहिंजे साह खां वधीक प्यारो आहे। मदीने में साईं जन आरामी आहिनि, मको साईं जो जनम भूमि आहे, उते काबतुल्लाह आहे। पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे वतन सां मोहबत करे असांखे सम्झायो त धरती सां मोहबत ईमान आहे। हाणे जेको इन धरतीअ ते मेरी अख करे ॾिसे त उन सां बाइकाट करणु, पंहिंजे हिम्मत मुताबिक़ कोशिश करणु, इहो बि ईमानी हिसो आहे, इहो ख़ाली न आहे। तंहिंजे करे जेके बि माण्हू इन सिंध धरतीअ लाइ कोशिश पिया कनि, जुमे ते ईद ते बि ॾसियो त जेके माण्हू जे पाणी ख़तम थी वियो, जीअं थर वारा हिते अची असां वटि लाबारो था कनि, सुभाणे हिन सिंध सॼीअ मां पाणी वियो जो हिकिड़ो गैराबाद ज़मीन खे आबाद करण लाइ असांजे इन बारोड़नि तां रिज़्क़ तां इन तां जेको आहे गिरह खसण जी हिकिड़ी कोशिश कई वई आहे। पोइ असां बि वञी ॿियनि सूबनि में ख़ैबर पख्तूनख्वा हालात जंग लॻी पई आहे, बलोचिस्तान में छा हाल आहे तव्हांखां वाक़िफ़ न आहियो छा? सभु वाक़िफ़ आहियो। पोइ बाक़ी हिकिड़ो ई सूबो आहे जिते हुकुमरानी आहे, जेको सभु कुझु आहे, मुल्क बि आहे, सभु शइ उहा आहे। पोइ उहे असांखे उते मानीअ जे गबे लाइ सेखारींदा। मरणो हूअं ई आहे, आवाज़ ॻाल्हाईंदे खजी वेंदे, खंभजी वेंदे, मरी वेंदे, ख़ामोश रहंदुमि त पाणी न हूंदो। हिते का सियासत वियासत आहे कान, हिते कुझु बि कोन्हे। असांजूं पार्टियूं, असांजा नज़रिया सियासत अलॻि ॻाल्हि आहे। पहिरीं हूंदासीं त सभु शइ हूंदी न। साईं जी पार्टी ज़िंदा रहे, हिनजी रहे, हुनजी रहे, पाण बचंदो त पार्टी बि रहंदी। इहो पाणी वियो त छा थींदो? हाणे केरु तो ज्यातियूं करे, इन खां तव्हां वाक़िफ़ त न आहियो। तंहिंजे करे 6 अप्रैल ते आचर जे ॾींहुं आमरी पुल काज़ी अहमद ते 4 बजे अलामा राशिद महमूद सभिनी सिंधियुनि खे, इन में मुस्लमान गैर मुस्लिम बि न आहे, मुंहिंजी पार्टी तुंहिंजी पार्टी बि न आहे, इते मसलकी जंग न आहे, इते तंज़ीमी जंग न आहे, इते पंहिंजे जियापे लाइ उथणो आहे। 4 बजे इते दरिया जा पुल आहिनि, सुबुह जो 8 बजे खां गुडू बैराज सखर ते 8 बजे आहे, आख़िरी 6 बजे जामशोर वारे पुल ते आहे। उते दरिया जा ॾाढो वेही एहतजाज जो काल कई आहे। जेकॾहिं इन खां पोइ कल गंबट वारे ने एहतजाजी मुज़ाहिरे में राशिद साहब चयो, जेको ॿियनि सिंधी अॻवान रखियो जंहिंमें राशिद साहब शरीक थिया, चयो त जेकॾहिं वफ़ाक़ अखियूं न पटियूं, इन्हनि ज़ालिमनि असांजे इन पाणीअ तां हथ ऐं पलीत नज़रूं परे न कयूं त असां सिंध पंजाब बॉर्डर कंदासीं, बंदि कंदासीं। पोइ मरणो हुई आहे, पोइ उते वञी मरूं। कॾहिं असांखे कोरोना जी सूरत में बेवकूफ़ कयो थो वञे, कॾहिं कहिड़ी सूरत में असांखे बेवकूफ़ कयो थो वञे, पर इहे सभु असांजे घर जा भाती चोरनि ॿिए कंहिंखे तव्हां ॾियूं। हाणे उन्हनि चोरनि खे त छॾियो, जेके ॿिया सम्झ ऐं शूर सां आहिनि उहे त सुजाॻ थियूं। तंहिंजे करे सभिनी दोस्तनि खे मुअद्दबाना गुज़ारिश कंदुमि, अल्लाह वाली मस्जिद दिल दफ़्तर जमियत तां 9 बजे या 10 बजे तां काफ़िला निकिरंदा, आमरी पुल काज़ी अहमद ते सभु शरीक थियूं। असां हूंदासीं त पोइ पार्टियूं बि रहंदियूं, क़ौम बि रहंदा, वॾेरा बि न हूंदा। जेकॾहिं असां मरी तड़पी वियासीं त पोइ कुझु बि न रहंदो। दुआ अल्लाह तबारक व तआला असांखे दीन इस्लाम ते हलाए, पंहिंजे धरतीअ जी हिफ़ाज़त कराए, करण जी तौफ़ीक़ ॾिए, धरती माउ सां मुहबत जी तौफ़ीक़ ॾिए, उलमा सुलह सां रहाए। वाख़िरु दाअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।